सलातो वसलाम अलैहि रसूलल्लाह सलातो वसलाम अलैहि रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे शफ़ी मोहम्मद बुघियो। उहो त चए त मोबाइल में क़ुरान शरीफ़ हुजे त माण्हू उहो वुज़ू खां सवाइ पढ़ी सघे थो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुरान मजीद मोबाइल में बग़ैर वुज़ू जे पढ़णु जाइज़ आहे, पढ़ी सघे थो, इन में को भर्ज न आहे। छाजे करे जो बग़ैर वुज़ू जे क़ुरान पढ़ण में को भर्ज न आहे। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे त जाज़ लिल मुहदिस हदसन असगरल क़िराअतो। इमाम शामी रहिमहुल्लाह ताला फरमाए थो त हदस असगर वारे जे लाइ, यानी जंहिंखे वुज़ू न आहे, उन जे लाइ क़िराअत क़ुरान करणु जाइज़ आहे। इन मां मालूम थियो त क़ुरान जी तिलावत मोबाइल में बि करे सघिजे थी बग़ैर वुज़ू जे, ऐं असली क़ुरान जी बि बग़ैर वुज़ू जे तिलावत करे सघिजे थी। इन में को भर्ज न आहे। अलबत्ता बग़ैर वुज़ू जे क़ुरान खे छुहणु मना आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, ला यमस्सहु इल्लल मुतहरून। सिर्फ़ु उन क़ुरान खे पाकाई सां ई छुओ। इन मां मालूम थियो त बग़ैर वुज़ू जे क़ुरान खे हथु लॻाइणु जाइज़ न आहे। रही ॻाल्हि त मोबाइल में स्क्रीन ते जेकॾहिं क़ुरान खुलियल आहे त उनखे बग़ैर वुज़ू जे हथु लॻाए सघिजे थो या न, त उनखे हथु लॻाए सघिजे थो। इन करे जो इहे नक्शा न आहिनि, बल्कि इहा तस्वीर आहे, घणियुनि बत्तियुनि जो मजमूओ आहे जेको रोशन थिए थो, उन जे करे असांखे तस्वीर नज़र अचे थी। इन करे उलमाए किराम इन मोबाइल जी स्क्रीन खे असली क़ुरान जे नक्शनि जो हुकुम नाहे लॻायो। इन जे करे उनखे छुही सघिजे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।